सिंधियुनि जी कुलदेवी हिंगलाज माता। 51 शक्तिपीठनि मां पहिरीं शक्तिपीठ जेके सिंधियुनि जी कुलदेवी भी मनी वई आहे, हुन जो नालो आहे हिंगलाज देवी। हुन जो मुख्य मंदिर जेको आहे उहो आहे बलूचिस्तान पाकिस्तान में। तव्हां ॾिठो हूंदो ऐं ॿुधो भी हूंदो, जॾहिं माता सती जा अंग किरिया हुया त 51 टुकड़ा भगवान विष्णु कया हुया, त जिथे माता सती जो फोरहेड किरियो हुयो हुनखे चवंदा आहिनि हिंगलाज देवी। उहा सिंधियुनि जी कुलदेवी भी आहे। घणनि ई सिंधियुनि खे अॼु ताईं ख़बर न हूंदी कि असांजी आख़िर कुलदेवी आहे कहिड़ी, पर अॼु खां पोइ तव्हांखे यादि रखिणो आहे कि असांजी जेका कुलदेवी आहे हुन जो नालो आहे हिंगलाज माता। हिंगलाज माता जो मां दुर्गा चालीसा जे पाठ में भी वर्णन कयो वियो आहे। हुन में हिकिड़ी लाइन आहे कि हिंगलाज में तुम ही भवानी, माना तव्हां अगर हिंगलाज माता जी पूजा ऐं अर्चना कंदा त हुन खां माता भवानी भी तव्हांजे मथां प्रसन्न थींदियूं। थी सघे त माता हिंगलाज जो नालो वठी करे पंहिंजे ॾींहं जी शुरूआत कजो ऐं पंहिंजे घर जे मंदिर में हुननि जी मूर्ति या फोटो रखण सां तव्हांजी मन जी मुरादियूं पूरियूं थींदियूं। जिथे भी वञो पूजा लाइ, जॾहिं तव्हांखे ब्राह्मण चए कि पंहिंजे कुल देवी जो ध्यानु कयो त तव्हां सभिनीनि खे हिंगलाज माता जो ध्यानु ऐं नालो सदैव जप करण सां तव्हांजी सभु मनोकामना पूरी थींदियूं ऐं भवानी माता जो आशीर्वाद भी तव्हांखे प्राप्त थींदो।